खानपुर जे कच्चे में पुलिस ऐं सिंध रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन दौरान बेमुखबी बाज़ियाब। तफ़सीलन मूजिब खानपुर तालके जे नापरकोट थाणे जी हद ॻोठ गढ़ी तेगू जे कचे वारे इलाइक़े में शिकारपुर पुलिस ऐं सिंध रेंजर्स जे जवाननि जे ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन दौरान ॿिनि मुखबिन खे बाज़ियाब कराए वरितो आहे। बाज़ियाब मुखबिन जी सुञाणप अब्दुल हमीद पहोड़ ऐं मोहम्मद साले पहोड़ तौर थी आहे। SSP शिकारपुर इरफान अली समूह ॿुधायो त मुखबिन खे 1 महीनो अॻु रुस्तम थाणे जी हद मां मच्छी जे तलाउ तां अगवा कयो वियो हो, जिन नापरकोट थाणे जी हद कचे वारे इलाइक़े मां सिंध रेंजर्स ऐं पुलिस बहितरीन हिकमत अमली सां बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो आहे। SSP शिकारपुर जो चवणु आहे त सिंध रेंजर्स जी मदद सां धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन जारी आहे। फरार थींदड़ ॾोहारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन हलंदड़ आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची